बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी 12 किताब जे हवाले सां सबक़ 5 अव्हां सां डिस्कस कंदासीं। सबक़ 5 में कहिड़ा अखर ऐं कहिड़ा आवाज़ इस्तेमालु थियनि था उन्हनि ते डिस्कस कंदासीं ऐं इहो असां सम्झंदासीं त इहे जेके लफ़्ज़ आहिनि कहिड़े तरीक़े सां असां इस्तेमालु कंदा आहियूं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाबे जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त इन्हनि शयुनि मां फ़ाइदो हासिल करे सघनि। सबक़ 5 में जंहिं शइ ते फोकस कयो वियो आहे उहो आहे पेश जो आवाज़। इहे जेके बि आवाज़ आहिनि ऑलरेडी असां पंहिंजे गुज़िरियल क्लासनि में बि डिस्कस करे चुका आहियूं। यानी हिन सीरीज़ खां हटी करे बि असां काफ़ी क्लासिस में ज़बर, ज़ेर ऐं पेश जो बि आवाज़ सिखी चुका आहियूं। तव्हां उन्हनि वीडियोज़ खे बि ॾिसी करे काफ़ी फ़ाइदो हासिल करे सघो था। पर हीउ जेको सबक़ आहे हिन में बि असांजे पेश जो इस्तेमालु सम्झायल आहे। जीअं पहिरियों असांजो हिन में लफ़्ज़ अचे थो अलफ पेशो ओ ठे पेशो ठ, यानी सिंगल अखर आहिनि ऐं उन्हनि ते पेश जो आवाज़ ठहियल आहे। यानी अलिफ पेशो ओ ठे पेशो ठ उठ, हये ज़ेरा ही अलिफ पेशो ओ। पोइ हिते जेको असां पढ़ी आयासीं हये ज़ेरे ही अलिफ ज़बर अ या ख़ाली हये ज़ेरा ही, पर हाणे हिन में छा आहे हये ज़ेरा ही अलिफ पेशो ओ ही ओ, यानी इहो आवाज़ बि असांजो चेंज थिए थो। उन खां पोइ वरी लफ़्ज़ अचे थो अलिफ पेशो ओ ठे पेशो ठ उठ, अलमद आ हये हे आहे, उठ हीअ उठ आहे। यानी इन में अलिफ ऐं ठे जो इस्तेमालु थियल आहे ऐं उन्हनि जे मथां वरी पेश जो इस्तेमालु आहे। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ आहे बुक, ॿे पेशो ब काफ पेशो को, यानी ॿे ऐं काफ जो इस्तेमालु आहे पर उन जे मथां पेश आहे। हये ज़रा ही अलिफ पेशो ओ ही वरी अचे थो ॿे पेशो ब काफ पेशो को बुक, अलमद आ हये हे आहे, बुक हीअ बुक आहे। टियों लफ़्ज़ अचे थो सुट्र, सीन पेशो सु टे पेशो ट्र, सुट्र, हये ज़रा ही अलिफ पेशो ओ ही वरी अचे थो सीन पेशो सु टे पेशो ट्र सुट्र, अलमद आ हये हे आहे, यानी सुट्र हीअ सुट्र आहे। उन खां पोइ हेठि जेके असांजा लफ़्ज़ अचनि था जेके असांजे पोइ हिते सबक़नि में बि हूंदा आहिनि, उहे आवाज़ लफ़्ज़ त खणी चेंज आहिनि पर आवाज़ उन्हनि सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदा आहिनि। जीअं अलिफ ज़बर अ खे ज़ेरे खे अखे, काफ ज़बर क नून पेशो न कन, पे पेशो पो ठे ज़ेरे ठे पुठे, बे ज़बर ब खे पेशो ख बख, पे पेशो पो टे पेशो ट्र पुट्र, पे पेशो पो छे पेशो छ पुछ। सो ही जेको असांजो क्लास हुयो इन में असांखे पेश जो इस्तेमालु कीअं हुयो, कीअं उहो आवाज़ पिया कढूं ऐं कीअं उन्हनि लफ़्ज़नि खे ठाहियूं पिया। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।